सो गिरफ़्तारी इन जी जहिड़े नमूने सां थी जेको लॻाइनि था त उनजे शनाख़्ती कार्ड ठहिया आहिनि छा। भई ॻाल्हि आहे त तव्हांजे हुकूमत जेका आहे पॉलिसियूं रखियूं कार्ड ठाराइण जूं। हिकिड़े ज़माने में सॼो जेको दबाव विधो पॉलिसियूं रखियूं जंहिंमें चयूं त जेको बंगाली बिहारी आहिनि इन्हनि खे जेको आहे सो कार्ड ठाहे ॾियो। उन वक़्तु बि इलाही रेज़िस्टेंस थी। उनखां पोइ इहो बि थियो त जेको अफ़गानी आहिनि इन्हनि खे ख़ुदि गवर्नमेंट पॉलिसियूं ठाहियूं, रिलैक्सेशन कयूं, हिदायतुनि ॾिनियूं, दबाव विधो, उहे उन्हनि खे कार्ड इशू कराया। हाणे इहे तव्हां पाण ई जेकॾहिं कार्ड ठारायो था सुभाणे चओ था त इहो कोन्हे त पोइ छा थो करे सघिजे। भई हिन में जेकॾहिं इदारे नादरा जी जांच आहे त सभ खां पहिरीं त नादरा जो पंहिंजो इदारो जांच करे ऐं पंहिंजो इदारो जांच करे त पोइ जेको आहे सो उनखां पोइ ई केस दाख़िल करे जेको बि कार्रवाई थींदी आहे। दुनिया में जेके बि कानून हूंदा आहिनि उन ॿियो को इदारो बिना पुछण जे नथो करे। मूं नादरा जे सभिनी जेके बि ऑफिसर आहिनि राब्तो कयो, हिन जा जेके सुपरवाइज़र आहिनि उन्हनि सां, हू चवनि था असां वटि का इंक्वायरी कोन्हे। भई तव्हां वटि इंक्वायरी कोन्हे त पोइ FIA में छा आहे। भई तव्हां उन्हनि खे ॿुधायो आहे न ॿुधायो मूंखे को अंदाज़ो कोन्हे। त हीउ हिकिड़ो ॾाढो अजीब क़िस्म जो खेल तमाशो आहे। इन गिरफ़्तारी खे आऊं गैर आनी सम्झां थो, गैर कानूनी सम्झां थो। मुंहिंजे ख़्याल में इहो हब्स बेजा में आहे ऐं 48 कलाक गुज़रण जे बावजूदि तव्हां उनखे कंहिं कोर्ट में प्रोड्यूस न कयो आहे, को मुलाक़ात न कई आहे, उहो अलाए कहिड़नि हालतुनि में आहे छा ऐं केतिरो दबाव विझी केतिरो तशदुद करे तव्हां उन्हनि खां छा छा ज़ोरी बयानु वरिता आहिनि को अंदाज़ो कोन्हे। असीं लगातार कोशिशि कयूं। ऐं ॿी जेका हिन में अहम ॻाल्हि आहे त आऊं पाण सहाफ़ी आहियां, इंसानी हक़ आहिनि, मुल्क जी जमहूरियत आहे, ख़ुशहाली आहे, हिन लाइ सदाईं विढ़ंदा रहिया आहियूं। ऐं मुंहिंजो पुटु जेको रियाज़ आहे उहो बि हिकिड़े तमामु बावकार हिकिड़े इदारे सां कमु कंदो आहे, रियाज़। ऐं मुंहिंजी नुंहुं जेका आहे फहमीदा उहा बि सहाफ़ी आहे। त असां मुख़्तलिफ़ शयूं लिखंदा बि रहंदा। मूंखे ख़बर न आहे त हीअ असांजे लाइ को मैसेज आहे या इहो छा था चाहिनि। त पोइ इहे सभु शयूं जेके गॾु विच रहनि। भई असांजे लाइ त असां ते आऊं आहियां, रियाज़ आहे, फहमीदा असां सां सऊंस थो कनि। इहो छा आहे। हू हिकिड़ो वीचारो असांजो तमामु सादो छोकिरो, मुंहिंजी फैमिली जो ॾाढो सादो छोकिरो आहे। त हुन ते तव्हां अहिड़ियूं कार्रवाई कयो आहे ऐं पोयां जेको आहे सो मुंहिंजा ॿार सभु परेशान, असीं सभु परेशान। त इन खे सुभाणे जॾहिं कोर्ट में वेंदो त आऊं सम्झां थो त हीअ जेके बि आहे हिननि जा इल्ज़ाम उहे सभु उॾामी वेंदा ऐं किथे बि मतिलबु कोन मिलंदी। ऐं आऊं इहो ई उमेदु रखंदुसि त हिकिड़ो इंसाफ़ भरियुनि कोर्टुनि में इंसाफ़ असांखे मिलंदो। तव्हां FIR दाख़िल कराई ऐं पुलिस FIR दाख़िल बि कई आहे, इन जो मतिलबु थाणे ते बि इतला न ॾिनो त तव्हां फलाणे खे खणण था अचो। ॾिसो न, थाणे ते बि इतला कोन ॾिनो, पंहिंजे इदारे खे बि इतला कोन ॾिनो ऐं हुन ते जेको हिन जी गाॾी जंहिंमें हुयो उन जी जेको आहे सो उहो ट्रेकर लॻल हो। उहा ट्रेकर जेको उहो पुलिस खे ॿुधाएसीं फलाणे हंधि ते आहे ऐं हुन पुलिस खे चयो असांखे CDR ॾियो, उहो बि हुन न ॾिनी। ऐं बाक़ी इहा त IG चयो त असीं राब्ते में भई हुननि जो हिकिड़ो ऑफिसर आहे फ़ोन कंदो आहे, सर हीअ थी वियो आहे, असीं हाणे छा करियूं। एतिरे क़दुरु जो गाॾी जो ट्रेकर वठी करे असां ई हुननि खे ॿुधायो। पुलिस जी हुन में को कार्रवाई कोन्हे। जेका बि इंफॉर्मेशन असां कलेक्ट कई उहा पुलिस खे ॾी, हुनमें पुलिस जो को रोल कोन्हे। असीं बिल्कुलु कोर्ट में वेंदासीं ऐं इहो नाइंसाफ़ी आहे ऐं हुन में जेको आहे सो असीं हिकिड़े सीनियर वकीलनि सां कयूं पिया सलाह मशवरो, बल्कि तयारी आहे ऐं कंदासीं।